हुकूमत NFC फार्मूले में तब्दीली वारो IMF जो मुतालबो रद्द करे छॾियो। ज़रिए जो चवणु आहे त IMF अॻु बि NFC में तब्दीली जो मुतालबो कंदो रहियो आहे। NFC तहत सूबनि जो घटि हिसो नथो करे सघिजे। NFC बाबति आइन ख़िलाफ़ का बि तजवीज़ नथी ॾेई सघिजे। क़ौमी असेंबली में 7 तरमीमी ऑर्डिनेंसेस के मुद्दे में 120 ॾींहनि जे बाद जो ठहराव मंज़ूर किया वियो आहे। ठहराव पेश करण ख़िलाफ़ मुखालिफ़ जी मेंबरनि जो मुखालिफ़त ऐवान में गोड़ वधायल मुद्दे वारे तरमीमी ऑर्डिनेंस में पाकिस्तान नेशनल शिपिंग कारपोरेशन तरमीमी बिल ऐं पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग कारपोरेशन निजकारी कमीशन तरमीमी ऑर्डिनेंस पोस्टल सर्विस मैनेजमेंट बोर्ड ऐं ॿिया ऑर्डिनेंसेस शामिल ऐवान जी कार्रवाई के अपोजिशन गैर कानूनी करार ॾेई छॾियो। ऐवान में गज़ा में फ़लस्तीन ते ज़ुल्म ख़िलाफ़ मुज़म्मती ठहराव बि मंज़ूर कयो वियो। इस्लामोफोबिया के खात्मे लाइ शऊर पैदा करण गॾियल एहतराम ऐं मुफ़ाहिमत के हथी ॾियण जी ज़रूरत आहे। इस्लामोफोबिया इंसानियत रवादारी हमदर्दी के असूलन के कमज़ोर कंदी आहे। दुनिया जूं हुकूमतूं सिविल सोसाइटी मज़हबी अॻवान इस्लामोफोबिया के खात्मे लाइ जिदोजहद में अगबराई कनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्लामोफोबिया ख़िलाफ़ आलमी ॾींहं ते पैगाम। संदसि चवणु आहे त इस्लामोफोबिया के मुंहुं ॾियण ग़लतफ़हमियुनि जे ख़ात्मे लाइ कमु कयो वञे। इस्लाम अमन जो मज़हब आहे, इज़त ऐं एहतराम सां पेश अचण जो दर्स ॾिए थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां इस्लामाबाद में अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी मुलाक़ात। ख़िते जी सलामती समेत ॿितरफ़े वसी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। तर्जुमान जो चवणु आहे त हुकूमत पाकिस्तान सां भाईवारी IMF ज़रिए लगातार इक़्तिसादी सुधारनि लाइ अमरीकी हिमायत ते बि ॻाल्हियूं कयूं आहिनि। वापार सीड़पकारी तालीम ऐं मौसमियाती तब्दीली वारी सूरत हाल सूदो ॿितरफ़नि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। अपोजिशन से मुतफ़िक़ आहियां। हुकूमतूं ऑर्डिनेंस ते नाहिन हलंदियूं। बीबी अॻवान खुर्शीद अहमद शाह क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे चयो आहे त ऐवान कानून साज़ीअ लाइ आहे। ॾिठो वञे त गुज़िरियल टिनी दौरनि मंझां सदारती ऑर्डिनेंस कहिड़े दौर में सभ खां वधीक पेश थिया। सदर आसिफ अली ज़रदारी जी गड़ी खुदाबख्श भुट्टो आमद। 6 ॾींहं जी मज़ार में हाज़िरी। सदर आसिफ अली ज़रदारी ख़ुसूसी हेलीकॉप्टर ज़रिए गड़ी खुदाबख्श भुट्टो पहुतो। सदर कायदे अवाम शहीद जुल्फ़कार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो ऐं ॿियनि जी मज़ारत ते हाज़िरी भरे गुल रखी फातह ख़्वानी कई। आसिफ अली ज़रदारी मुल्क जी तरक्की खुशहाली ऐं कामयाबी लाइ दुआ घुरी। सदर जी आमद के मौके ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। गड़ी खुदाबख्श भुट्टो बाद सदर आसिफ अली ज़रदारी नवाब शाह पहुची वियो। बालूजा कुरबा में पंहिंजे वालिद वालिदा जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे दुआ घुरी। सदर आसिफ अली ज़रदारी सिंध जो मुख़्तसिर गुरो खणण बाद इस्लामाबाद रवाना। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून की मंशियात ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी तहत कार्रवाई की हिदायत। हर क़िस्म की मंशियात ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी तहत कम करणो पवंदो। एक्साइज़ खातो सिंध सरकार की हिदायतुनि ऐं हदफ़ मूजिब टैक्सिस की उगाड़ी यकीनी बणाए। हदफ़ हासिल करण लाइ हर अमलदार के कारकर्दगी ॾेखारणी पवंदी। सूबाई वज़ीर शर्जील मेमून जूं एक्साइज़ खाते के इजलास में अमलदारनि खे हिदायतूं। बलूचिस्तान के मरी प्लाज़ा में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग। DSP शहीद, ज़ख़्मी थियल ख़ालिद ज़मा मरी अस्पताल में दम ॾिनो। गार्ड की जवाबी फायरिंग में हमलो कंदड़ हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। जांच शुरू। नवाबशाह वेझो खडर थाने की हद में मक्सी बिरादरी की पिंजरनि में लंघ का झेड़ो। अब्दुल गफूर मक्सी क़त्ल, 7 ॼणा ज़ख़्मी। झेड़े खां पोइ इलाइक़े में छिक ताण वारी सूरत हाल। मांझंदि भरिसां सोलंगी स्टाफ वटि चिंची रिक्शा ऐं ट्रक विच में ज़ोरदार टक्कर। औरत समेत 2 ॼणा फौत, 5 ज़ख़्मी। फौतियुनि जी अख्तियार बानू शकील सोलंगी तौर सुञाणप चिंची रिक्शा में सवार मांझंदि खां सोलंगी ॻोठ बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा वठण विया। वापसी ते हादसो पेश आयो।